नमस्कार दोस्तों, हाज़िर आहियां तव्हांजे साम्हूं वरी हिकु दफ़ो यूपीएससी जे सिलेबस में चूंड सिंधी मज़मून असांजो किताबु हली रहियो आहे, जेको एडिट कयो आहे साईं हीरे ठाकुर साहिबु ऐं तव्हांजे साम्हूं मां डॉक्टर सुरेश बबलानी हिनखे पेश करे रहियो आहियां। पहिरियां 4 असां मज़मून ऐं मज़मूननि जो जेको इतिहास आहे ऐं सिंधी मज़मून जो जेको इतिहास आहे उहो असीं पोएं वीडियो में ॾिसी आया आहियूं। त अचो हलूं था 5 नंबर मज़मून ते। मज़मून आहे तीर्थ बसंत जो ऐं उनजो उनवान आहे मां लेख कीअं लिखंदो आहियां। तीर्थ बसंत जे बारे में चयो वियो आहे कि पंहिंजी चिटीअ दृष्टिअ सां सुलझियल सोच सां सिंधी मज़मून खे हिकु नई दिशा ॾिनी आहे। हिन जे सोचण जो तरीक़ो वैज्ञानिक फ़लसुफ़ाणो रवायत परस्तीअ खे ठोकर हणंदड़ रुख जज़्बाती न पर अकुल पसंद ऐं नज़रियो आलमगीर हो, जंहिं करे अख़्तियारीअ सां लिखियल मज़मूननि हिकु नओं हुगाव पैदा कयो, हुन नई हिकु सुगंध पैदा कई मज़मून जे खेत्र में। ऐं मां इहो ॿुधाइणु चाहींदुसि त तीर्थ बसंत खे साहित्य अकेडमी मुंबई जेका सेंट्रल हुनजो जेको दिल्ली में आहे उनजे पारां पहिरियों साहित्य अकेडमी जो इनाम हिननि खे मिलियो हो, हुननि जी किताब कंवर ते। त अचूं था साईं तीर्थ बसंत साहिबु कीअं थो लिखे मज़मून ऐं छा थो लिखे मां लेख कीअं लिखंदो आहियां। तीर्थ बसंत जे हिन मज़मून खे असीं बयानी मज़मून जी सिफ़ में रखी सघूं था। कंहिंमें था रखी सघूं? बयानी मज़मून। ओके, छाकाणि त लेखक पंहिंजे लिखण जी प्रक्रिया बाबति ॿुधायो आहे। मज़मून में लेखक पंहिंजी लिखण जी प्रक्रिया सां गॾोगॾु पंहिंजनि वीचारनि, शौक़ु, इच्छाउनि, वणंदड़ ऐं अणवणंदड़ ॻाल्हियुनि अंदर जे उधमनि खे बि तुज भाषा में चिटियो आहे। उते ई पंहिंजे लिखण जे शौक़ु ऐं कीअं लिखणु शुरू कयो खे बि चिटियो आहे। लेखक सभ खां पहिरीं कंहिं पाड़ेसरी नाज़नीन जस्सीअ सां नेह वड़ायो, यानी हुन पाड़े में का छोकिरी रहंदी हुई जंहिंजो नालो जस्सी हो, उन सां हुनजो प्रेम थी वियो वरी ऐं हिकु कविता लिखी वरिती। हुन प्रेम में छा कयईं? प्रेम में घणो करे माण्हू कविता लिखंदा आहिनि, जेके अखर ईंदा आहिनि उहे शाइरीअ में ईंदा आहिनि। त तीर्थ बसंत साहिब बि पहिरीं शाइरी लिखी। तंहिंखां पोइ शेक्सपियर जे हैमलेट ऐं कार्लाइज़ जे हीरो वर्शप जो अनुवाद कयो। तंहिंखां पोइ किंग्स वाइफ, जंहिंखे मीरा टाइटल ॾिनो आहे हिन जो तर्जुमो कयो। लेखक जी पहिरीं रचना मीरा नाटक आहे। तंहिंखां पोइ घणा ई मज़मून हिन लिखिया आहिनि। साहित्य जो सार किताबु जेको आहे उहो हुनजो ख़ासि मशहूरु आहे। पंहिंजे शौक़ु बाबति लिखे थो त खेसि पश्चिमी साहित्य, वेस्टर्न लिटरेचर, इकोनॉमिक्स, पॉलिटिक्स, वर्ल्ड हिस्ट्री ऐं सोरोलॉजी साइंस जा किताब घणो करे पसंदि ईंदा आहिनि। उन्हनि जो पढ़ण जो उनखे शौक़ु आहे। संदसि रचना में पहाका ऐं रेल सेल लफ़्ज़, भॻल जुमिला, सिलसिले बिना, वैरत विफुल भाए न पवंदा आहिनि। लेखक खे टर्री राइज़नी, चुटकलेबाजी, नुमाइश ऐं फिजूली न वणंदी आहे। हीअ जेका तीर्थ बसंत साहिब खे जेके ॻाल्हियूं न वणंदियूं आहिनि उन जे बारे में लिखायो आहे। साहित्य जे बारे में हिन साहिब जा वीचार आहिनि। हिन पेश लिखे थो त श्रेष्ठ साहित्य रहबर आहे रूह जो, ज्ञान गुरूअ जी हैसियत में सर्वसाखी, सर्वज्ञानी ऐं सर्वस्नेही हुअणु जुगाए। इन लाइ ई नवां मार्म ऐं नवां रुख, वीचार ऐं आदर्श मीज़ान में भाव ईज़ान थियनि था, यानी भाव पैदा थियनि था। पंहिंजी शख़्सी राय ते छा लिखे थो? मज़मून जी शुरूआति में हिन छा लिखियो आहे? कॾहिं चित थो चवे संगीन जी नोक सां लिख ऐं सुर्ख सच जे शोलनि सां जताए ज़ख़्म जग जा त कॾहिं अभम जियां उभरका। माना मज़मून जी हिन शुरूआति में ई लिखियो आहे, चित थो चवे त संगीन जी नोक, संगीन माना बंदूक जी नोक सां लिख ऐं सुर्ख सच जे शोलनि सां जताए, माना शोला जीअं ॻाढ़ा थींदा आहिनि तीअं ॻाढ़ा सच वांगुरु, सच जेको आहे उहो उन वांगुरु तूं लिख। ज़ख़्म जग जा त कॾहिं अभम जियां उभरका, बाक़ी पायां सारे जहान खे भले केॾो बि वॾो हुजे, माना केॾो बि वॾो जहान आहे, केॾी वॾी दुनिया आहे, उनखे जेकॾहिं हिकु भाकुर में मां भरे वठां। जेसीं आहियां जीअरो तेसीं धरती माता जे थण मां खीर जा गुहा कढी पियां।
छा मस्तु हुन जेको आहे पंहिंजी मुशाबहत कई आहे, हिकिड़ी तशबीह ॾिनी आहे हुन, त मां धरती माता जो जेको बि मां भोजन कयां उहो खीर जा गुहा माना खीर ॾुहण जेको थींदो आहे उहो ॾुही करे माण्हू गिलास में पीअंदा आहिनि, पर केॾी महिल जेके थण हूंदा आहिनि कंहिं जानवर जा, बकरीअ जा या गांइ जा, त उन थणनि मां सिधो मुंहं में जेको खीरु वेंदो आहे उहो चवाइबो आहे गुहा। उहे गुहा घणो करे जेकॾहिं कंहिं ॿार जा या कंहिं माण्हूअ जा मुंहं में चइबे छाला थी पवंदा आहिनि, त इहे गुहा बकरीअ जा खीर जा गुहा हणाया वेंदा आहिनि हली, जीअं हुन जा छाला लही वञनि हली। खीर जा गुहा कढी पिया, छा जेके बि वीचार अचनि था उन्हनि सभिनी ते लिखंदो आहे। इन्हीअ जो जवाबु ॾींदे लिखे थो, वीचार ख़ुदि ब ख़ुदि उन्हनि मां किन ते कमु कंदो आहियां, माना जेके बि वीचार ईंदा आहिनि उन्हनि मां कुझु ते कमु कंदो आहे, सभिनी ते न कंदो आहे। ख़ुदि ख़्यालीअ जे खसलत खे रोलाक रीचक समेरण लाइ हिरखंदी आहे त को लेख या आखाणी सिंधी ॿोलीअ में लिखंदो आहियां। इहा मुंहिंजी मातृभाषा आहे ऐं माता सां अत्यंत स्नेह आहे। लेखक अंग्रेजीअ खे पंहिंजी सजनी कोठियो आहे। लेखक खे लिखण सां गॾोगॾु घुमणु, लेक्चर ॾियणु ऐं सेमिनार अटेंड करण जो बि शौक़ु आहे। माना सिंधी केॾी हुनखे शौक़ु अंग्रेजी पढ़ण जो बि आहे, अंग्रेजी लिखण जो बि आहे, पर लिखे छा में थो? सिंधीअ में। छो थो लिखे? छो जो सिंधी हुनजी माउ जी भाषा आहे, इन करे हू सिंधीअ में लिखणु पसंदि थो करे पियो। संदसि इच्छा आहे त जेकर लक्ष्मी देवीअ जी दया थिए त देश परदेश घुमंदो वधे। इन मां ज़ाहिर थो थिए त हुन वटि एॾो नाणो कोन्हे, एॾी माया कोन्हे, एॾी धन दौलत कोन्हे जो हू सॼो मुल्क घुमे, घुमण जो शौक़ु आहे, पर जेके लक्ष्मी जी दया थी वञे हली त हू हुन ते सॼो शहर घुमी सघे थो। लेखक जी इच्छा आहे आऊं अहिड़ी क्रांति थो चाहियां जा मुंहिंजो अंतःकरण उजारे, मूंखे नवजीवन जो पात्र करे ऐं हिन पोढ़ी पृथ्वीअ खे इंसान जे रहण लाइक़ु आस्थान बणाए। माना पृथ्वीअ ते जेकॾहिं कोई पाप आहे त उन्हनि खे धोरण थो चाहे थो त अहिड़ा पाप न थियनि, इहे पृथ्वी हर इंसान जे रहण लाइक़ु थी वञे हली। कीअं लिखंदो आहियां? हिन जो जवाबु छा थो ॾिए? सरस ऐं तुझ अखरनि में थो लिखे त हिकु बार कलम खयमि त रुॻो पाण ई सुरंदो वेंदो। को रीचक ई अहिड़ी रचना जो जनमदाता हूंदो आहे ऐं को लेख या आखाणी चिटे छॾींदो आहियां। कोशिशि करे अहिड़ी ताज़ी हीर जे झटके खे अंदरे हबस मां गलीच न कंदो आहियां। बाक़ी इहो रीचक किथां थो अचे ॼाणणहार आहे। जेकर हुन कलम खयों, कोई वीचार आयो ऐं कलम हलायईं त माता सरस्वती जी हुनजे मथां कृपा आहे, उहो लिखंदो ई थो रहे ऐं हली करे हिकु नई रचना खे जनम थो ॾिए। लेखक पंहिंजनि अटपटांग वीचारनि खे चिटण खां पासो थो करे, यानी छंडे छाणे सोचे वीचारे रचना करण में विश्वास रखंदड़ लेखक आहे। लेखक जे लाइ संदसि वीचार आहिनि त लेखक जो शगुल निहायत अणांगो आहे जो समूरो वक़्तु थो घुरे। जेकॾहिं कंहिंखे लेखक थियणो आहे, लेख लिखणो आहे, कहाणी लिखणी आहे, त हुनखे पूरो टाइम ॾियणो पवंदो, पूरो वक़्तु ॾियणो पवंदो, तंहिंखां पोइ हू लिखे। ईअं हलंदे चलंदे लिखणु लेखक जी परंपरा आहे या लेखक न हुअणु घुरिजे, लेखक खे न करणु घुरिजे। तीर्थ बसंत जी जीवन पर्यंत समाज जे लाइ कुझु न कुझु लिखंदे रहण जी प्रबल इच्छा आहे, तॾहिं त लिखे थो। ज़िंदगीअ जी नस नस खां आख़िरी रत जो फुड़ो चूसे बाक़ी फोग यमराज खे अर्पण करणु थो चाहियां। छा त हुनजा अखर आहिनि, माना केॾी हुन में साहित्य सृजना जी बुख आहे त पंहिंजे शरीर जो जेको बि हिकु हिकु बूंद आहे रत जी, उहा मां समाज जे लाइ लिखां ऐं बाक़ी फोग जेको बचे, माना निर्बल शरीर जेको बचे, बिना रत जो जेको शरीर हुजे, उहो मां यमराज खे अर्पित कयां। लेखक जे मज़मून जो विषय त कीअं लिखण ते आहे, पर हवाले मां हवालो खणंदे लेखक पंहिंजे न रुॻो साहित्य सृजन खे, पर संदसि हर शख़्सी वीचार, साहित्य, समाज, आत्मिक उन्नति ऐं सामाजिक ढांचे ते बि पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। जॾहिं तव्हां हिन पूरे मज़मून खे पढ़ंदा त कीअं सिलसिलेवार हुन पंहिंजा वीचार लिखिया आहिनि, किथां कीअं थो लिखे, छा थो लिखे, समाज छा आहे, साहित्य छा आहे, लेखक खे छा करिणो हुजे, सभु हुन में लिखियो आहे। इहो आहे असांजो तीर्थ बसंत मां लेख कीअं लिखंदो आहियां। अॻियां था हलूं। छहों आहे सौगंध हरूमल सदा रंगाणी खादिम। हरूमल सदा रंगाणी, हिते ही सादिम लिखजी वियो हली, पर ही खादिम आहे।
हरूमल सदारंगाणी विरहाङे खां पोइ मज़मून लिखण जे खेत्र में पाण मोकियो आहे। सिंधी मज़मूननि में संदसि चङो योगदान आहे। अचो त सौगंध में सदारंगाणी साहिब छा था चवनि। सदारंगाणी साहिब जो ही मज़मून सामाजिक क़िस्म जे मज़मूननि जी सिफ़ में रखी सघिजे थो, यानी पॉकेट हुनजे हुन खांचे में रखे सघिजे थो। कहिड़ी में? सामाजिक मज़मून में सौगंध लफ़्ज़ जी लुगती माना ॿुधाइण सां गॾु इन जी बुनियादी सूरत, ओसर ऐं इतिहास जे बारे में बि ॿुधायो वियो आहे त सौगंध छा आहे। सिंधी समाज खे आर्य ॿुधाईंदे ईरानी समाज सां जोड़ियो आहे। लिखे थो, शुरूअ में ॿई गॾु विच एशिया में रहंदा हुआसीं। अटकल 3000 साल थिया जो उतां निकितासीं। हिकिड़े ग्रोह ओलह ॾांहुं रुख रखियो ऐं उहा भूमि अची वसायऊं जंहिंखे अॼु ईरान था कोठिन। यानी ईरान में बि जेके पहिरीं रहण वारा हुआ उहे एशियाई मूल जा माण्हू हुआ, जंहिंखे असीं सिंधी बि चई सघूं था पिया। ॿिए भारत वर्ष में अची पखा अराया, यानी ॿियनि अची भारत जे मुल्क में अची करे पंहिंजा घर ठाहिया आहिनि। पखा माना घर। लेखक ॿिन्ही क़ौमुनि जी हिकु जड़ाईअ खे चिटींदे लिखियो आहे त ॿई समूह जणियो पाईंदा हुआ, सोमरस पीअंदा हुआ, जल ऐं अग्नीअ जी पूॼा कंदा हुआ, श्राद्ध खाराईंदा हुआ, बली चाढ़ाईंदा हुआ। ॿिन्ही जूं केतिरियूं धर्मी अक़ीदा ऐं रीतियूं रस्मूं बि साॻियूं हुयूं। माना धर्म ऐं रीतियूं ऐं रस्मूं सभु इहे साॻिया हुआ कंहिंजा, भारत ऐं ईरान जे रहवासियुनि जा। इन्हीअ जी साबिती ईरानियुनि जी जिंदावस्था छा आहे? हिकु किताबु आहे ऐं वेदनि में मिलंदी एतिरे क़दुरु जो जिंदावस्था में संस्कृत जी लिपि, व्याकरण ऐं लफ़्ज़नि जी बनावट ऐं माना बि उन्हनि जी वेझी आहे। लफ़्ज़नि जी हिकु जहिड़ीअ ऐं बिना उन जे उबतड़ माना ते ज़माने जी गर्दिश जो असरु ॿुधाईंदे मज़मून लिखण जे मक़सदु सौगंध अख़र जी माना ऐं असलियत ॾांहुं ध्यानु छिकाए थो ॿुधाए। सौगंध जंहिंखे सिंधीअ में सोगंध करे बि लिखंदा आहिनि, अवस्था में इन ई लफ़्ज़ जी उच्चार आहे सोकंत। जिंदावस्था में छा आहे? सौगंध खे सोकंत। ऐं माना अथसि गंधर्फ। लफ़्ज़ी तरह सौक माना सरण, ॼिभी कढणु ऐं व्रंत आहे वंद, मंदिया वारो। संस्कृत भाषा में अहिड़ो शब्द मिले थो जंहिंजी साॻी माना आहे ऐं उच्चार अथसि सगंध। लफ़्ज़ी बनावट जे लिहाज़ खां सोकंद ऐं सगंध सौगंध खे काफ़ी वेझा आहिनि, पर सिंधीअ वारो लफ़्ज़ कॾहिं बि गंधर्फ जी माना में कॾहिं बि कतबु न आयो आहे। पेज नंबर 54 ते लेखक शाह जे हिकु बैत जो मिसाल बि ॾिनो आहे जंहिंमें सौगंध जी माना कसम खणणु आहे। लेखक मज़मून में कुझु देशनि ऐं समाजनि जीअं त बाबुल देश, अफ्रीका, मिस्र, आर्य क़ौमुनि मंझां ईरानियुनि ऐं भारत में पाणीअ, बाहि, ज़हर, साहिती, केश, चांवर, फार, ततल, सोन ऐं धर्म अधर्म जूं परीक्षाउनि जा मिसाल बि पेश कया आहिनि। भारत जे सीता जी अग्नि परीक्षा जा मिसाल पेश कया आहिनि। ईरान जे इतिहास में साहित्य, नसुर ऐं नज़्म में बि अहिड़ियुनि आज़माइशुनि जो ज़िक्र कंदे लिखे थो, जरदश्त 33 आज़माइशूं ॼाणायूं आहिनि, जिन मंझां 6 गरम क़िस्म जूं आहिनि। माना कंहिंजी बि पाण खे आज़माइश वठणी हूंदी आहे, कंहिंजी परीक्षा वठणी हूंदी आहे त कुझु क़िस्म हूंदा आहिनि। उन्हनि में जेके जरदश्त जेको आहे 33 आज़माइशूं, 33 परीक्षाऊं ॿुधायूं आहिनि। पेज नंबर 59 ते पेश मज़मून जी ॿोली सरल भाषा में लिखियलु आहे। हवाले मां हवालो पैदा थिए थो पियो। मज़मून पढ़ण में दिलचस्पी बणाए थो रखे। मज़मून निगार जी तहक़ीक़ी शख़्सियत असांजे साम्हूं उभरी थी अचे। माना हू खोजना करे असांजे साम्हूं शब्द, छो जो हुन जरदश्त जी उदाहरण ॾिनो आहे, जिंदावस्था जी, वेदनि जी, संस्कृत भाषा जी, उन्हनि जी खोज कई आहे, उन्हनि खे पढ़ियो आहे। तंहिंखां पोइ उहो असांजे साम्हूं ही मज़मून जेको आहे उहो पेश थो करे त मज़मून निगार जी तहक़ीक़ी शख़्सियत असांजे साम्हूं उभरी थी अचे। हिन साहिब ईरानी, सिंधी ऐं संस्कृत जी न रुगो लुगत पर इतिहास जो बि अभ्यास कयो आहे। ही मज़मून पाठकनि अॻियां पोइ पेश कयो आहे। ही असांजो सदारंगाणी साहिब। हाणे अचूं था वॾी अॻियां 7 नंबर मज़मून ते। वॾी सघ संध्याएं कंहिंजी आहे? तीर्थ सभाणी साहिब जो ही मज़मून आहे। विरहाङे बैदि मज़मून लिखण जे खेत्र में हिन पेर पातो आहे ऐं चङा आलिमी मज़मून माना सुठा
चइजनि के लिटररी एजुकेशनल हिन मज़मून लिखिया आहिनि हिन सिंधी समाज जे साम्हूं पेश कया आहिनि। तीर्थ सबाणी साहिबु छा थो लिखे? तीर्थ सबाणी साहिब जो हीउ मज़मून धार्मिक प्रकृतीअ खे जगाइण ऐं ईश्वर में विश्वास रखण ते ॿधलु आहे। कवि हूंदराज दुखायल जूं सिटूं जेकी हुजई करे छॾ हुन यार जे हवाले, तुंहिंजूं मिड़ेई ख़ुशियूं ऐं ग़म भली पियो पाण संभाले। ही दुखायल साहिब जी आवाज़ में हिकु गीत बि आहे जेको ऑल इंडिया रेडियो तां वॼंदो रहंदो आहे। ईश्वर में विश्वास आहे त सूरी बि कंडो बणिजी पवंदी। सूरी माना फांसी। कुझु मिसाल हिन मज़मून में पेश कया आहिनि, जीअं स्वामी विवेकानंद जी विश्व धर्म सभा में शामिल थियण जी इच्छा खां अमेरिका वञण ऐं जहाज़ जे हिकु शिकागो वासी यात्रीअ सां गॾु वञी रहण जो ज़िक्र कयो आहे। लिखे थो, स्वामी विवेकानंद अमेरिका जी यात्रा ते उसण समय सभु कुझु साईंअ जे हवाले कयो हो ऐं साईंअ संदसि समूरी सार लधी हुई। कहिड़े नंबर ते आहे? पेज 63 ते। साईंअ में विश्वास रखणु ऐं उन्हीअ जे हवाले पंहिंजियूं ख़ुशियूं ऐं ग़म रखण जे लाइ उत्साह ॾींदड़ अखर हिन रीत लिखिया आहिनि। असीं जॾहिं सचीअ रीत पाण खे साईंअ जे हवाले कंदासूं, पंहिंजी वाग ॾोर संदसि हथनि में सौंपे छॾींदासीं, तॾहिं असांजी जवाबदारी ख़तमु थींदी ऐं ईश्वर हुनजी वाग ॾोर वठंदो ऐं दुखनि दर्दनि खां पाण उतारींदो। ॻणतियूं ॻारा तनाव ऐं थाण ओन ऐं इंतज़ारु ग़ाइब थी वेंदा। माना जेके बि तव्हांजे मथां मुसीबतूं आहिनि उहो ईश्वर पंहिंजे हथनि में खणी वेंदो। तॾहिं खणंदो जॾहिं असीं समर्पण जी भावना रखंदासीं, या जेको असां वटि आहे उहो ईश्वर खे ॾेई छॾींदासीं। तंहिंखां पोइ हू तव्हांजी वाग जेको आहे ईश्वर संभाले वठंदो। लेखक मज़मून में शाह लतीफ़ जे बैतनि सां गॾु उर्दूअ जा कुझु शेर ऐं गीता जे 18 अध्याय जो 66वां श्लोक बि उकेरियो आहे, जंहिंमें भॻवानु ख़ातिरी थो ॾिए त सभु कर्म मूंखे अर्पण करे मूं में थी लीन थी सदाईं मूं में चित चोर त सभिनी मुश्किलुनि मां पार पवंदे। ही श्लोक भॻवानु कृष्ण अर्जुन खे चयो आहे, उनजो हिते चिट लेखक कयो आहे। मज़मून सरल भाषा में आहे, तुझ ॿोलीअ में आहे ऐं ऊना मिसाल पेश कंदे नंढड़े में थोरे में मुख़्तसर में लेखक ईश्वर में विश्वास रखण जे पंहिंजे मक़सद खे साम्हूं रखी सम्झाइण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें लेखक कामयाबु वियो आहे, जंहिंसां लेखक जी धार्मिक प्रकृतीअ वारी शख़्सियत असांजे साम्हूं उभरी थी अचे। माना लेखक कहिड़ी शख़्सियत वारो आहे? धार्मिक प्रवृत्तीअ वारो आहे। अचो हाणे अॻियां था हलूं पिया। पोपटी हीरानंदानीअ जो मज़मून सिंधू। हुनजे बारे में हीरो ठाकुर साहिबु छा था चवनि? जोश ऐं जैलान सां सिंधी मज़मून नवीसीअ में पेर पातो आहे। हिन जे मज़मूननि जा विषय आवाम जी दिलचस्पीअ ऐं पसंदि वारा वीचार बेबाक ऐं दिलेराना ऐं ॿोली फ़हसत भरी यानी इस्तिलाहनि वारी ॿोली आहे। लेखिका कहाणी नाविल ऐं किन ॿियनि सिन्फ़ुनि ते बि तबाह आज़माई कई आहे। माना मज़मून बि लिखिया अथई, मज़मून सां गॾु कहाणी बि लिखी अथई ऐं नाविल बि हुन लिखियो आहे। इहो असां पहिरीं बि पढ़ी आया आहियूं। हुन UPSC जे में ई हिकु कहाणी हुनजी शहनाज़ पढ़ी आहे ऐं हुनजी चइजे कि मुंहिंजी हयातीअ जा सोना रूपा वर्क किताब बि असांजे कोर्स में आहे, जेको चंद्र प्रकाश दादलानी असांखे ॿुधायो हो। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणीअ जे हिकु मज़मून खे मां भावना प्रधान मज़मून रखंदुसि। मुंहिंजी दृष्टिअ में जेको आहे हीअ भावना प्रधान मज़मून आहे। मज़मून जी शुरूआति में लेखिका सिंधूअ खे साहेड़ी छॾियो आहे। सिंधूअ लाइ संदसि भावनाऊं हिन रीत उकरियल आहिनि। मज़मून में छा थी लिखे? जॾहिं बि दिलि थियमि त हुनजो अॻूणो शान पसी ॾिसां, तॾहिं एंटीक्विटीज़ ऑफ सिंध नाले थुलो किताब हंज में खणी वियां ऐं जॾहिं चाहियां तॾहिं ब्लैक हिल्स नाले नंढड़ो किताब खे हथ में झलियां। माना कहिड़ा किताब पढ़ंदी आहियां जेके सिंधू नदीअ सां या सिंध सां वाबस्ता आहिनि, उहे किताब ई ॿ खणी करे पंहिंजो पढ़ंदी आहे। जॾहिं संदसि रूप ऐं आकार पुछणु चाहियां तॾहिं या गंगा जो दीदार करणु वञा या जमुना जे किनारे वञी विहां, छो जो सिंधू नदी हिंदुस्तान जे हिन इलाइक़े में कान्हे, सिंध में आहे। इन करे पाणी यानी सिंधूअ सां जॾहिं हुनखे नातो विहाणो हूंदो आहे त उहो गंगा या जमुना जे किनारे करे वञी वेहंदी आहे। ईअं असांजी मुलाक़ात अणसिधीअ तरह पे थींदी आहे।
हूअं बि साहेड़ियूं भला रोज़ु रोज़ु थोड़े गॾिबियूं आहिनि। यस, बिल्कुलु ठीकु आहे, दोस्तनि सां साहेड़ियुनि सां रोज़ु रोज़ु थोड़े गॾिबो आहे, कॾहिं कॾहिं गॾिजणु थींदो आहे। लेखिका भारत जे कश्मीर, लेह ऐं लद्दाख खेत्र में वहंदड़ सिंधू नदीअ जी यात्रा जो मज़मून में वर्णन कयो आहे। सिंधू नदीअ जी जॻह भारत में किथे आहे तंहिं बाबति ॼाण ॾींदे ॿुधाए थी, श्रीनगर जो उत्तर ओभर छवतजी में पासे अटकल 83 मील परे बकरानी छिपूं आहिनि ऐं अॻिते चंदनवाड़ी नाले ॻोठ ऐं पोइ पंजतरणी आहे, जितां अमरनाथ नाले बर्फ़ानी गुफ़ा ॾांहुं वञिबो आहे। अमरनाथ समुंड जी सतह खां 17-18 हज़ार फुट मथे आहे। इहा ई सिंधुअ जी माउ आहे, माना सिंधु जो जनमु किथे आहे, उन जनम स्थान जो हिन पूरो वर्णन हिन पैरा में कयो आहे। पेज नंबर 65। लेखिका मज़मून में कश्मीर जी कुदरती ख़ूबसूरती, उतां जे पहाड़नि, वणनि टिणनि, खेतनि, खलिहाननि, ॻोठनि ऐं ॻोठाणनि, ज़ालुनि तोड़े मर्दनि, वहंदड़ पाणीअ जे झरननि ऐं नालनि जो मुशाबहती वर्णन पंहिंजी शब्द महिराणा मां ईअं चिटियो आहे जो पढ़ंदड़ पाठक जी न रुगो सिंध जे इतिहास खे पढ़ण लाइ दिलचस्पी वधे, पर कुदरती नज़ारनि खे पसण लाइ श्रीनगर, कश्मीर ऐं लेह लद्दाख जे पहाड़नि पसण लाइ तयारु थी यात्रा ॾांहुं रवानो थी वञे। माना हिन मज़मून में एॾी कशिश आहे जेका मूंखे लॻी त जेकॾहिं असांखे हीउ मज़मून पढ़ी करे इहा इच्छा थींदी त मां हींअर ई अॼु ई पंहिंजी टिकट रिजर्वेशन करायां ऐं लेह लद्दाख ऐं कश्मीर खे वञी ॾिसी अचां ऐं उहो एरिया बि ॾिसी अचां जितां सिंधू नदी वहे थी। हर हिकु हवालो सुहिणियुनि तस्बीहुनि सां भरियलु आहे। हिकु नाज़नीन जो चिट चिटण लाइ ॾिसो कहिड़ा त अखर थी इस्तेमालु करे, छा थी लिखे। छोकिरी जंहिंजो नालो नुसरत यानी सोब, ही उर्दू वर्ड आहे, हुनजी न माना ॾिनी आहे। हो कुदरत जो कमाल हुई, चमड़ी नहर जियां शिफ़ाफ़, चहिरो पहाड़ तां किरियल बर्फ़ जियां उज्जवल ऐं चिमकंदड़, अखियूं कारियूं, आवाज़ खशखश वारो, कननि में अमृत ओतींदड़ ऐं तबियत ख़ुशगवार। सुवाल जो जवाबु ॾियण लाइ हर घड़ीअ पई खिले, छा हुस्न हो ऐं छा अदा। माना छोकिरी जो जेकॾहिं वर्णन कजे त मां सम्झां थो हिन खां सुठा अखर जेको आहे वधीक पाण खे न ॾिसणु ईंदा। इतिहास जा वर्क वराईंदे लेखिका सिंधू माथिरे जो परिचय हीअं थी कराए। हाणे उन हंधि पहुतासीं जितां लद्दाख ॾांहुं रस्तो थो वञे। वेझो थी पाणीअ जे धाराउनि वारी नंढड़ी माथिरी आई। पुछण ते चयऊं हीअ सिंधू वैली आहे। माथिरी ने पहाड़नि जो पीस जो टुकड़ो। नालो ॿुधी मां वाइड़ी थी वियसि, कश्मीर में सिंध, तारीख़ी सिंध माथिरी हीअ ई त आहे या हीअ ई त न आहे। हूअं बि माथिरी त उनखे चइबो आहे जंहिंजे चौगर्द पर्वत हुजनि ई माथिरी, ऐं हिते हुनजे पर्वत उन्हनि जो वर्णन पूरो थी वञे। हाणोकी सिंध जबलनि जे विच वारी एराजी त आहे ई कान। हाणे वारी सिंध त मैदानी इलाइक़ो आहे, त सिंधू माथिरी कहिड़ी हुई? त सिंधू माथिरी उहा ई हुई जेका पोपटी हिरानंदाणी हिन में लिखे थी पई। लेखिका कश्मीरी लेखक आनंदवर्धन जे किताब जो हवालो ॾींदे ॿुधायो आहे त उन्हीअ किन सिंधी लफ़्ज़नि खे सिंधी लफ़्ज़ ज़ाहिरु कयो आहे। तंहिं में साबित थो थिए त अॻूणो सिंध कश्मीर ताईं फैलियल हो। हीअ जेका लेखिका पोपटी हिरानंदाणीअ चयो आहे उन ते हींअर बि सिंध में हले थो पियो त जेको गिलगिट बाल्टिस्तान आहे, उन गिलगिट बाल्टिस्तान जी जेका भाषा आहे उन में कहिड़ा कहिड़ा सिंधी लफ़्ज़ आहिनि, उन ते हींअर जेको आहे रिसर्च हली रहियो आहे। लेखिका सिंधू नदीअ जे उद्गम स्थल खां शुरू थियण ते हुनखे तशबीह ॾिनी आहे ॿालपण जी, त अॻियां हली संदसि किशोर ऐं यौवन अवस्था जो चिट बि चिटियो आहे। माना जितां सिंधू नदी पैदा थी थिए, शुरूआति थी थिए, उनखे उते हुन ॿालपण चयो आहे। पोइ अॻियां थी वधे त ॿालपण खां हुनखे किशोर ऐं यौवन अवस्था जो चिट चिटींदी वञे। सिंध जो दर्शन लेखिका हीअं आहे लिखियो आहे त ॾिसो कीअं थी बयानु करे। ओचितो बुलबुल जी टिकलू टिकलू ॿुधण में आई, चंडोल बि रीटूं कंदो मथां उॾड़ियो। हाणे पाणी वहण जो आवाज़ु आयो, पोइ सिंधुअ जो दर्शन मिलियो। माना सिंधू नदी कीअं ॾिठईं उनजो न कहिड़ो न सुठो वर्णन कयो आहे। बुलबुल ऐं टिकलू पखियुनि खे तशबीहूं कंदे उहा असांखे अॻियां थी वधाए। वाह, छा त संदसि हुस्न ऐं शबाब हो। महाराणीअ जियां शान सां पे हली
संदसि सफ़ेद साड़ीअ जो पलव जो दूर दूर ताईं फैलियल हो, पुठियां पत्थर हथ में झले धीरे धीरे ॾाकण लही रहिया हुआ। संदसि भर में बीठल पहाड़ ॼण जहांगीर बादशाह हो ऐं हीअ पाण नूरजहां बेगम हुई। सिंधुअ जो केॾो सुठो वर्णन आहे। जॾहिं बर्फ़ मां पाणी गरंदो आहे त केॾो साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो आहे, जीअं सफ़ेद साड़ीअ जी हिन मिसाल ॾिनी आहे। ॿाहिरां बादशाह जो रूप पे ॾिसण में आयो, पर हक़ीक़त में शान ऐं दबदबो नूरजहां जो ई हो। हुनजी सुंदरता, आवाज़ ऐं रोब जो सिक्को ॼमियलु। भली बादशाह बीठो हुजे, पर बादशाहत महाराणीअ जे हथ में। उहा महाराणी नूरजहां न, पर सिंधु नदी आहे। पेश मज़मून में लेखिका ॿोली ऐं इबारत तशबुन सां वाॻियल आहे ऐं दिलचस्पीअ वारी आहे। मज़मून पढ़ण खां पोइ लेखिका जी कुदरत खे चिटण, इतिहास जी ॼाण रखण वारी ऐं सिंध खे पंहिंजे सीने में सांढे रखण वारी ऐं पंहिंजे परिवार सां बे इंतिहा प्रेम करण वारी शख़्सियत उभरी थी अचे। तॾहिं त वर्ड सारथीअ जी कविता जूं सिटूं थी लिखे। ॿ भाउर वॾा मूं हलिया विया सफ़र, ॿ भाउर ॿिया मूं सुता में क़बर। पेज 68 ते हीअ हुई असांजी पोपटी हीरानंदाणीअ जी सिंधु मज़मून ते व्याख्या। अॻियां था हलूं पिया। सिंध जी राणी विदुला कंहिं लिखियो आहे? गंगाराम सम्राट। बेहद इतिहास ऐं पुराणनि जी ॼाण ॾियण वारो ही मज़मून आहे। ॾिसंदा त तव्हांखे बि वाक़ई में लॻंदो त असां केॾी न सुहिणी सभ्यता ऐं संस्कृतीअ जा उत्तराधिकारी आहियूं, वारिस आहियूं। गंगाराम सम्राट जे बारे में जेके वीचार आहिनि, मख़सूस तारीख़ी ऐं तहक़ीक़ी मज़मून लिखंदड़ राष्ट्रवादी वीचारधारा जो पोइलॻ लेखक आहे। नेशनल वीचारधारा वारो लेखक आहे। हीअ प्रगतिशील लेखक न आहे, राष्ट्रवादी लेखक आहे। गंगाराम सम्राट जो ही मज़मून धार्मिक सां गॾोगॾु भावना प्रधान बि आहे। कीअं? अचो ॾिसूं था। धार्मिक इन करे छाकाणि त हिन मज़मून में गीता उपदेश ॾियण लाइ कृष्ण खे प्रेरित करण वारो चिटियो वियो आहे। भावना प्रधान छाकाणि त संजय जी माउ पंहिंजे मन जी भावनाउनि ज़रिए हुनखे पंहिंजे दुश्मन सां वरी मुक़ाबिलो करण जी हिमत ॾिनी आहे। मज़मून जी शुरूआति लेखक द्वापर युग में पांडवनि जी माता कुंतीअ पारां कृष्ण खे पंहिंजे पुटु युधिष्ठिर खे सम्झाए युद्ध लाइ तयारु थियण लाइ चई रही आहे। माना जेको युधिष्ठिर आहे पहिरीं तयारु न पियो थिए युद्ध करण जे लाइ, त कुंती कृष्ण खे चए थी त तूं युधिष्ठिर खे सम्झाए त हू युद्ध करे। त कुंती कृष्ण खे कहिड़ो मिसाल ॾिनो आहे, उहो हिते मिसाल लिखियलु आहे। तंहिं सिंधु सौवीर जे राजकुमार संजय जी माउ विदुला जी सॼी कथा खेसि ॿुधाई आहे। महाभारत जो जेको संजय जेको धृतराष्ट्र खे पंहिंजी अखियुनि सां ॿुधाए थो महाभारत में छा थी रहियो आहे, उहो संजय न आहे। हीउ संजय ॿियो आहे। संजय कहिड़ो आहे? सिंध सौवीर जो राजकुमार आहे। संजय सिंध जे नरेश खां हाराए निराश थी अची पंहिंजे महल में सुम्ही पियो। तंहिं ते संदसि माउ विदुला खेसि चुंबियो ऐं चयो त तूं मुंहिंजे गर्भ मां ॼाओ आहीं, पर मूंखे आनंद ॾियण वारो कोन आहीं, माना मूंखे सुखी करण वारो कोन आहीं। छिंबेसि थी, माना हुनखे उल्हान थी ॾिए पई। सिंध जी राणी राजमाता विदुला में हारायल पुट जी हिमत वधाए घणाई मिसाल थी ॾिए ऐं उते ई पुट खे काइरनि वांगुरु घर में अची विहण ते फटकार बि लॻाए थी, दड़का बि ॾिए थी ऐं चवे थी, पुट तूं धर्म खे अॻियां रखी करे या त वीरता ॾेखार या त उन अग्नीअ खे पाए जेका अग्नि पाराइण लाइ निश्चित आहे, न त छा लाइ जी रहियो आहीं। न केॾा ॻौरा ऐं उग्रा अखर माउ जेको आहे पुट खे चवे थी पई। काइर तुंहिंजो महान ऐं उत्तम गुण नास थी विया, समूरी नामूस धूड़ में तूं मिलाए छॾी आहे ऐं भोगण जो मूल वसीलो राज बि खसिजी वियो। हाणे तूं छा लाइ जी रहियो आहीं? जेकॾहिं तूं हारायो आहीं त तुंहिंजो राज बि खसिजी वियो, त हाणे तूं जीअरो छो आहीं? माउ जो पुट खे दुश्मन ते वार करे मारण जो हिकु ॿियो गुफ़्तगू बि चिटण लाइक़ु आहे। कहिड़ो? त मनुष्य ॿुॾंदे वक़्तु या वक़्तु ख्वाह मथां खां हेठि किरंदे वक़्तु बि शत्रुअ जी टंग अवसि पकिड़े
ऐं ईअं कंदे वक़्तु अगरि पंहिंजी जान बि हली वञे त बि कंहिं क़िस्म जी चिंता न करे सुठी जात वारा घोड़ा न त थकजंदा आहिनि ऐं न ई ढिला थींदा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे मरणो आहे त मरण खां पहिरीं दुश्मन जी टंग झले उनखे छिके, उन में हू पाण बि जेकॾहिं मरी थो वञे हली त कसमे घटि दुश्मन जी टंग त हुनजे हथ में आहे, उन ते कुझु न कुझु त उहो हमिलो करे सघे थो पियो। ऐं वरी ॿियो मिसाल थी ॾिएसि त जेके सुठा घोड़ा आहिनि उहे कॾहिं थकजंदा कोन्हनि, उहे हलंदा ई रहंदा आहिनि। मज़मून पुरुषार्थ वधाइण वारो आहे, जंहिंजी ॿोली सवली सिधी हिंदी ऐं संस्कृत जे अखरनि सां पासियल आहे। मज़मून जो मौज़ू दिलचस्प आहे। मौज़ू माना विषय। मज़मून पढ़ण खां पोइ लेखक जी शख़्सियत देश ऐं सिंध जे गौरवशाली इतिहास ते फ़ख़ुरु करण वारी थी लॻे। तॾहिं त मज़मून जी आख़िरी सिट में लिखे थो, सिंधी माता जो अहिड़ो उपदेश गीता जे ज्ञान खां छामे घटि आहे। जॾहिं तव्हां पूरो मज़मून पढ़ंदा त तव्हांखे लॻंदो त जेको कृष्ण गीता में ज्ञान अर्जुन खे ॾिनो आहे उहो हिन में आहे, ऐं हीउ कृष्ण जेको आहे उन खां प्रेरित थी करे ई गीता जो ज्ञान अर्जुन खे ॾिनो आहे। माउ जा अखर पुटु पंहिंजे हृदय में हंडाए थो ऐं जवाबु थो ॾिए, यानी हिमत हुन में अचे थी पई। छा थो चए, अमा तुंहिंजा इहे अमृत समान वचन ॾाढी कठिनाईअ सां ॿुधण लाइ मिलिया, उहे ॿुधी मां तृप्त न थियुसि ऐं हाणे मां शस्त्र खणंदुसि ऐं मन में विजय लाइ तयारी करे रहियो आहियां। हाणे मां विजय लाइ तयारी करे रहियो आहियां। मज़मून निगार पंहिंजे मज़मून में अखर कतब आंदा आहिनि। बाक़ी लॻे थो भॻवानु श्री कृष्ण खे बि अर्जुन खे उपदेश करण जी प्रेरणा असांजी सिंध जो घाट ऊचो कंदड़ इतिहास आहे, जेका मां तव्हांखे पहिरीं बि चई आयसि। उहो हिन पेज नंबर 82 ते गंगाराम सम्राट साहिबु लिखे थो पियो। 10 नंबर मज़मून आहे सिंधी ॿोली। सतरामदास साहिल। सतरामदास साहिल हिकु वॾो सिंधी शब्दकोश डिक्शनरी ठाही आहे। उन डिक्शनरीअ जो जेको निर्माता आहे, लेखक आहे, उनजो ही मज़मून आहे सिंधी ॿोली। सतरामदास साहिल जो ही मज़मून असीं अदबी मज़मून जी सिफ़ में रखी सघूं था, छाकाणि त हिन साहिब सिंधी भाषा जे भारतीय भाषाउनि में मुक़ाम ऐं आईंदे जे बारे में पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। माना सिंधी जेका भाषा आहे उहा भारत जी ॿियनि भाषाउनि जे कीअं बराबरी आहे ऐं कीअं सुठी आहे, उन ते पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। सिंधी ॿोली भारतीय भाषाउनि जे विच में ऊचो घाट झले बीठी आहे। तिन जा लेखक 6 कारण ॿुधाया आहिनि, हिकु न पर 5 1 6 कारण कहिड़ा कहिड़ा। पहिरियों, सिंधी भाषा ॼाणंदड़ भारत जे ॿियनि ॿोलियुनि में गॾिजी मिसिजी वियल फ़ारसी ऐं अरबीअ जे अखरनि खे सवली ऐं सुठी तरह उचारे सघनि था। छो जो सिंधीअ में अरबी फ़ारसी अखर चङा था मिलनि, त इन करे असीं उन्हनि खे सवली तरह सां उचारित करे सघूं था पिया। ॿियो, सिंधी ॿोली संयम वारी आहे। घटि अखरनि में ई पंहिंजी ॻाल्हि चई सघूं था। सिंधीअ में असीं थोरा अखर ई इस्तेमालु कंदासीं त पूरो जुमिले जे बराबरि थी वेंदो हली। सिंधीअ में शब्दनि जो भरियल भंडार आहे। जीअं असां वटि ॻणतीअ जा 24, कंजूस जा 20, जानिब जा 20, वज जा 19, उठ जा 17, बुत जा 15 हम माना या समानार्थी लफ़्ज़ आहिनि। मां वरी थो पढ़ां हिकु दफ़ो, ॾिसो छा थो चए। ॻणती उन जा घणा आहिनि? 24, कंजूस 20, जानिब 20, वज 19, उठ 17, बुत 15। ही एॾा अखर असां वटि सिंधीअ में हिननि अखरनि जे हम माना वारा बि मौजूदु आहिनि, मिलनि था पिया। सिंधी सुंदर रसीली ऐं मधुर ॿोली आहे। शाह जे बैत जो हवालो ॾींदे लेखक ॿोलीअ जे तजवीज़ उर्फ़ हर्फ़ जो उदाहरण पेश कयो आहे। तजवीज़ हर्फ़ी उहा रंगीन ज़ुबान आहे जंहिं मूजिबि कवि या लेखक पंहिंजी रचना में साॻियुनि हर्फ़नि या साॻियुनि उचारनि सां शुरू थींदड़ लफ़्ज़ कतब आणे थो, कमु आणे थो, उहा आहे सिंधी भाषा। 5, सिंधी असराइती ज़ोरदार ऐं शदमद वारी ॿोली आहे। कंहिं बि ॿोलीअ में इहे ख़ासियतूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं उन में सुहाईंदड़ ऐं पुर माना इस्तलाह ऐं पहाका हूंदा आहिनि। सिंधीअ में अटकल 8000 इस्तलाह ऐं 3000 खनि
पहाका आहिनि, माना 8000 इस्तलाह ऐं 3000 पहाका, 11,000 जो जेको आहे असां वटि हिकिड़ो वॾो खज़ानो आहे। इहो इस्तलाह आहिनि पहाकनि जो। 6 आहे सिंधीअ में सभिनी वेझनि अज़ीज़नि लाइ रहण जी जाइ लाइ टोलीअ लाइ अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि, जिन जा उदाहरण बि लेखक पेश कया आहिनि। इन लाइ लेखक 10 सुझाव या उपाउ ॿुधाया आहिनि, जिन में ॿारनि खे सिंधी हिजेऊं शुद्ध कराइणु, सिंधी स्कूल में पढ़ण सां ॿियनि भाषाउनि जो बि ज्ञान थींदो, सचाई, सदाकत ऐं निस्वार्थ थी समाज सेवकनि खे कमु करणु खपे। समाज सेवक ऐं प्रचारक पंहिंजनि ॿारनि खे सिंधी स्कूलनि में पाढ़नि, माइटनि ॿारनि सां गॾु सिंधीअ में ई ॻाल्हाइनि, अंग्रेजी प्रांतिक भाषाउनि सां गॾु सिंधी ज़रूरु पाढ़नि। जिन नियाणुनि खे नौकरी न करणी आहे से सिंधी स्कूलनि में पढ़नि। सिंधी नौजवान जेके परदेस में रहनि था, जेकॾहिं ज़रूरी न हुजे त कॉन्वेंट में पढ़ियल छोकिरे जे बदिरां सिंधी स्कूल में पढ़ियल छोकिरे सां शादी कनि, इहे वग़ैरह वग़ैरह। माना सिंधी भाषा खे कीअं असीं बचाए सघूं था, उन जा हिन तजवीज़ूं बि पेश कयूं आहिनि। लेखक पंहिंजे मज़मून ज़रिए सिंधी ॿोलीअ जे शानदार वरसे सां गॾु पाठकनि खे मुख़्तसर थोरे में ॼाणायो आहे त हुन जी हाल में मणींग हालत जो बयानु कंदे भविष्य में छा करणु घुरिजे जा उपाउ बि ॿुधाया आहिनि। मज़मून जी भाषा सवली ऐं तुझ आहे। मिसालनि ज़रिए लेखक हर ॻाल्हि खे चिटो कंदो थो वञे, जंहिंमां लेखक जो उद्देश्य गुलाब जे गुल जी पंखुड़ियुनि जियां धीरे धीरे टिड़ंदो थो वञे। लेखक जी सिंधी भाषा सां प्रेम करण वारी शख़्सियत उभरी थी अचे। ही असांजो सतरामदास साहिल साहिब जो सिंधी ॿोलीअ ते लिखियलु मज़मून, और मज़मून में हिन सवली तरह सां सिंधीअ जी सिंधी भाषा जा कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि उहे ॿुधायूं आहिनि, ऐं असांखे छा करणु घुरिजे, नौजवाननि खे छा करणु घुरिजे, छोकिरनि खे छा करणु घुरिजे, उन जा हिन सुहिणा उदाहरण पेश कया आहिनि। ही हो असांजो बहितरीनु सिंधी मज़मून जो ॿियों हिसो। अॻियां वरी तव्हांजे साम्हूं मां ॿिए मज़मून जेको आहे पेश कंदुसि। अॼु लाइ एतिरो ई। मूंखे इजाज़त ॾींदा। जीए सिंध, जीए हिंद, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। जय श्री राम।